अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां इमदाद सिलेरो। अवां ॾिसी रहिया आहियो SS न्यूज़। सभ खां पहिरियां अहम ख़बरुनि ते नज़र विझंदासीं। कराची में बरसाति तबाही मचाए छॾी आहे। हर तरफ़ पाणी बीहजी वियो। मलीर नदी में ॿोॾि सबबि केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया। M9 मोटरवे पाणी सबबि बंदि कयो वियो आहे। गडाप वेझो हिकु ॻोठाणो थधो नदी जे पाणी में लुड़ी वियो। संदसि लाश हथु कयो वियो। करंट लॻण जे वाक़िअनि में 2 ॼणा फोत थी विया। केतिरनि ई ॻोठनि मां लॾ पिलाइण जो सिलसिलो जारी आहे। कराची मां SS न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि कराची में बरसाति सबबि शहर जा मुख़्तलिफ़ रोड ट्रैफ़िक लाइ मुकमिल तौरु बंदि थी विया। कराची ट्रैफ़िक पुलिस मूजिबि शाहराह फैसल जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में केतिरा ई फुट पाणी बीठल आहे, जॾहिं त कारसाज़ ऐं डालमिया रोडनि ते 2 खां 3 फुट पाणी जमा थी वियो आहे। ट्रैफ़िक पुलिस मूजिबि पाणी सबबि शेरशाह पराचा चौक ते ट्रैफ़िक पिणु मुतासिर थी आहे, जॾहिं त कोरंगी काज़वे रोड ते बि पाणी जो वाकिरो तेज़ आहे ऐं बलोच कॉलोनी पुल वटि केतिरा ई फुट पाणी बीठल आहे। ट्रैफ़िक पुलिस मूजिबि ईसा नगरी ऐं नीपा चौरंगी ते बि केतिरा ई फुट पाणी बीठल आहे ऐं जौहर चौरंगी खे ट्रैफ़िक लाइ मुकमिल तौरु बंदि कयो वियो आहे। मलीर नदी में ॿोॾि सबबि भरपासे जी आबादी बेघर थी वई आहे। मलीर नदी लिंक रोड ॿोॾि सबबि बंदि थी वियो आहे, जॾहिं त यार मोहम्मद ॻोठ में पाणी दाख़िल थी वियो आहे। मलीर नदी में ॿोॾि सबबि भरपासे वारनि इलाइक़नि मां माण्हुनि जी लॾ पिलाइण शुरू थी वई आहे। पुलिस जो चवणु आहे त थाणे बोलाखान जी हद खां मलीर नदी में वॾी ॿोॾि अची वई, जंहिं सबबि केतिरा ई इलाइक़ा ख़ाली थी विया आहिनि, जॾहिं त ॿियनि खे बि ख़ाली करायो पियो वञे। शाह लतीफ़ टाउन पुलिस शहरनि खे पुलिस मोबाइलनि ऐं ॿियनि गाॾियुनि ज़रिए कढणु शुरू करे छॾियो आहे। तेज़ बरसातुनि सबबि M9 मोटरवे ते पाणी अची वियो, जंहिं सबबि कराची खां हैदराबाद वेंदड़ ट्रैफ़िक मुकमिल तौरु बंदि कई वई। होॾां गार्डन शो मार्केट में करंट लॻण करे 2 ॼणा फोत थी विया। सिंध हुकूमत जी नाअहली सबबि कराची जी ज़ैनब मार्केट, सिंध हाई कोर्ट, नुमाइश चौरंगी, लियाकताबाद, बिरंस रोड, मलीर ऐं गडाप टाउन में गोॾे जॾो पाणी बीठल आहे। बरसाति सबबि सवें गाॾियूं फासी पयूं। मलीर में दुमा ॻोठ जो रहायशी मोहम्मद उस्मान पालारी राति घर मोटंदे थधो नदी पार कंदे नदी जे तेज़ वहुकिरे कारण लुड़ी वियो, जंहिंजो लाश सुबुह जो कढियो वियो। होॾां मौसमियात खाते मूजिबि तेज़ बरसातुनि जो सिलसिलो 14 जुलाई खां ॿीहर शुरू थींदो, जेको 18 जुलाई खां 19 जुलाई ताईं जारी रहण जो इम्कानु आहे।